अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। खैरपुर मां जिते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां शकी डिग्री पधरी थी आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां डिग्री खां लातालगी जो इज़हार कयो वियो आहे। अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो जे सही सां डिग्री जारी कई वई। वक़्ती वीसी डॉक्टर अमानत अली जलबाणी जारी थियल डिग्री बाबति जांच कमेटी मुक़ररु करे छॾी आहे। असांजे लेजर में मोहम्मद वसीम जे नाले सां साइंस जी जारी थियल डिग्री जो को बि रिकॉर्ड न आहे। कंट्रोलर जो अहिड़ो चवणु आहे डिग्री ते मुंहिंजी सही नाहे। हिकु माफ़िया जो टोलो आहे जेको अहिड़ा कम करे थो। डॉक्टर खलील अहमद अबू पोटो जी चवणु आहे मोकल ते हुजण सबबि कैंपस खां परे आहियां, मां कीअं जो सही करे सघां थो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जामरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, मुसलसल स्कैंडलनि जी ज़द में रहंदड़ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में हिकु ॿियो स्कैंडल साम्हूं अची वियो आहे ऐं इहो ज़रियनि जो इहो चवणु आहे त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में जेको आहे हिकु ताक़तवर माफ़िया टाइप टोलो आहे जेको मुसलसल जाली डिग्रियुनि जो धंधो जेको आहे कंदो पियो अचे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ जेको आहे डिपार्टमेंट्स मां जाली डिग्रियूं पिणु जारी थियण जो इंकिशाफ थियो आहे, जिन जाली डिग्रियुनि जो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में को बि रिकॉर्ड मौजूदु न हुजण जो इंकिशाफ थियो आहे। असां जॾहिं उन हवाले सां अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर खलील अहमद अबू पोटो सां ॻाल्हि ॿोल कई त हुनजो चवणु आहे त जेके जाली डिग्रियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे मुंहिंजी सही न आहे थियल ऐं हिन जो वधीक चवणु हो त संदसि जेको आहे सही खे स्कैन करे उहा इस्तेमालु कई वई आहे। हिन जो बि इहो चवणु हो त हीउ हिकु ताक़तवर माफ़िया जो टोलो आहे जेको आहे हिन धंधे में मुलविस आहे ऐं हिन जो वधीक चवणु हो त आउं मुसलसल मोकल ते हुअण सबबि कैंपस खां जेको आहे ॿाहिरि आहियां। मां डिग्रियुनि ते जेको आहे कंहिं बि क़िस्म जी का सही नाहे कई। उन हवाले सां जॾहिं असांजो राब्तो वक़्ती वाइस चांसलर डॉक्टर अमानत अली जलबाणी सां थियो त हिन जो चवणु हो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में इहो ख़राबु धंधो जेको आहे उहो थी रहियो आहे ऐं उन हवाले सां कंट्रोलर जो चवणु आहे त जारी थियल जेके डिग्री साम्हूं आई आहे उन ते जेको आहे वक़्ती वाइस चांसलर जेको आहे डॉक्टर अमानत अली जलबाणी साहिबु जांच कमेटी मुक़ररु करे छॾी आहे ऐं मामले जी जेको आहे जांच कई पई वञे ऐं हिन मामले में जेके बि मुलविस हूंदा उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील अपडेट करण लाइ।